लखन करोड़न में ठहन मस्जिदों पियूं आवेले ते मिस्कीन इमदाद नाहे जॾहिं जट तोते हुक्मरान थींदा ओ सिंधड़ी 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 जॾहिं जट तोते हुक्मरान थींदा त छो कोन नस्लनि जा नुक़सान थींदा सत्यानास क़ौमुनि जो थींदो आहे त नहीं लेखक मुबल्लिग बि दरबान थींदा त छो कोन नस्लनि जा नुक़सान थींदा शियो आ काफ़र सुन्नी आ काफ़र अदा मस्जिद मंझां अहिड़ा ऐलान थींदा त छो कोन नस्लनि जा नुक़सान थींदा जिते अणपढ़ियल आहे उस्ताद बनबो पढ़ियल पेट ख़ातिर परेशान थींदा त छो कोन नस्लनि जा नुक़सान थींदा जॾहिं हक़ इंसाफ़ अदा जूतन सां थुॾिजे जॾहिं मुल्ह इज़त संदो नान थींदा त छो कोन नस्लनि जा नुक़सान थींदा जॾहिं मान मुनसिफ़ न कुर्सीअ जो रखंदा रिश्वत सिफारिश जा तूफ़ान थींदा त छो कोन नस्लनि जा नुक़सान थींदा पहिरियाण तस्बी ऐं हाजी निमाज़ी ॾाढ़ी हुजे पोइ मुसलमान थींदा त छो कोन नस्लनि जा नुक़सान थींदा धरती लुटण लाइ विढ़नि चोर चूंडूं धरती लुटण लाइ विढ़नि चोर चूंडूं वरी वोट ॾींदड़ बिनादान थींदा त छो कोन नस्लनि जा नुक़सान थींदा मता धीउ पढ़ाई जो गैरत न रहंदई अड़े कमज़ोर एॾा जे ईमान थींदा त छो कोन नस्लनि जा नुक़सान थींदा कई माठ थींदे मुनाफ़िक़ ड्रिबाई अदा तारीख़ में तो ते अरमान थींदा जॾहिं जट तो ते हुक्मरान थींदा त छो कोन नस्लनि जा नुक़सान थींदा।